Subscribe now and press the bell icon. Never miss an update. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं हाकिम अली नारे जो आज एक नए टॉपिक सां गॾु अॼु जंहिं मौजूद ते असां डिस्कस कंदासीं उहो आहे लाइफ साइकिल ऑफ मलेरिया पैरासाइट। मतिलबु मलेरिया जे बुखार जो सबबु बणिजंदड़ पैरासाइट पंहिंजो जीवन चक्र कीअं गुज़ारे थो। साथियों, तव्हां अक्सर गौर कयो हूंदो त राति जे टाइम ते असांखे मच्छर जॾहिं चकर हूंदा आहिनि त उहे असांजे जिस्म मां रत चूसे करे पंहिंजो गुज़ारो कनि था। मच्छरनि में मादी मच्छर जेको जॾहिं प्रेग्नेंट हूंदो आहे उहो घणी बुख जी शिदत महसूसु करण जे करे जॾहिं असांजे जिस्म ते चक हणे थो ऐं रत चूसे थो ऐं पंहिंजी पिन असांजे जिस्म में दाख़िल करे थो ऐं उन ई टाइम ते उनजे वात में जमा थियल जेके सलीवा में उनजा पैरासाइट ऐं प्लाज़्मोडियम जा जेके जर्म्स हूंदा आहिनि, जेके जीवड़ा हूंदा आहिनि, उहे असांजे रत में दाख़िल थी वेंदा आहिनि ऐं रत में दाख़िल थियण खां पोइ उहे सभ खां पहिरियों असांजे लिवर टिश्यू में अची पहुचनि था ऐं लिवर टिश्यू में जॾहिं उहे पहुचनि था पिया त उहे रत जे ज़रिए मुख़्तलिफ़ रगुनि मां क्रॉस कंदे लिवर जे ई अंदरि अची करे मुख़्तलिफ़ सेल सां क्रॉस थींदे उते पॉपरिक नाले हिकिड़ो सेल हूंदो आहे जंहिंखे असां लिवर जे अंदरि ब्लड सां कंसर्न थी करे उनखे इंटर्न सेल पिणु सॾींदा आहियूं। उन इंटर्न सेल जे ज़रिए मलेरिया पैरासाइट जो जर्म असांजे लिवर जे सेल जे अंदरि दाख़िल थी वञे थो ऐं मुतासिरा सेल जे अंदरि अची करे जेके इन्फेक्टेड सेल हूंदा आहिनि उन्हनि में अची करे हू पंहिंजी वाध वेझ कनि था, ग्रोथ कनि था पिया ऐं कुझु ई टाइम में उन्हनि जी वाध वेझ ऐं ग्रोथ में नंबर ऑफ पैरासाइट तमामु घणी तादाद में वधी वञनि था ऐं जॾहिं उन्हनि सेल जे अंदरि पैरासाइट जो तादाद तमामु घणो थी वञे थो त उहे उन सेल जे उन हिसे खे टोड़े करे डैमेज करे ऐं उनखे तबाह कनि था, जेको फाटी पए थो पियो ऐं उन खां पोइ उन जे अंदरि तयारु थींदड़ हज़ारनि जी तादाद में जेके पैरासाइट्स टिश्यू हूंदा आहिनि, पैरासाइट जा जेके ऑर्गेनिज़म हूंदा आहिनि उहे उतां निकिरी करे रत जे रगुनि में वहिकिरो कंटिन्यू कनि था ऐं जॾहिं पैरासाइट रत में दाख़िल थियनि था त उहे इम्यून सिस्टम खां बचण जे लाइ जेके रत जा ॻाढ़ा जुज़ा हूंदा आहिनि उन्हनि में दाख़िल थी वञनि था ऐं उन्हनि जे अंदरि अची करे हू पंहिंजे पाण खे बचाईंदे जिस्म जे हिकु हिसे खां ॿिए हिसे जे तरफ़ ॾे मूव कनि था ऐं इन ई तरह सां जॾहिं उहे रत जे ॻाढ़नि जुज़नि जे अंदरि दाख़िल थी वञनि था त उते बि पंहिंजी वाध वेझ ऐं ग्रोथ कंटिन्यू कनि था ऐं उन्हनि जी वाध वेझ जे करे मलेरिया पैरासाइट जा जेके कंपोनेंट हूंदा आहिनि, जेके ऑर्गेनिज़म हूंदा आहिनि, उन जो तादाद वधण जे करे हू वज़न में रत जे ॻाढ़नि जुज़नि जे अंदरि तमामु घणी तादाद में थी वञनि था ऐं उहे फ्लो में रुकावट महसूसु कनि था ऐं अहिड़े तरह सां जेके रत जूं रगूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे बॉर्डर ते ई हू पइजी रहनि था ऐं जॾहिं उते पैरासाइट जो तादाद वधी वञे थो त रत जे ॻाढ़नि जुज़नि खे बि टोड़े तबाह करे ऐं हू पैरासाइट वरी रत जे अंदरि दाख़िल थी वञनि था ऐं इन ई सूरत आहे न सेकेंड स्टेज में गुज़रंदे हज़ारनि जी वधीक तादाद में पैरासाइट रत जे अंदरि दाख़िल थी वञनि था ऐं उन्हनि जी तादाद वधी वञण जे करे रिस्क थिए थी। साथियों, ही तव्हां नोट कयो त इंसान जे जिस्म जे अंदरि पैरासाइट कीअं पंहिंजी ग्रोथ करे थो, पर जॾहिं मॉस्किटो मच्छर जॾहिं चक हणे थो त उन वटि इहो पैरासाइट किथां अचे थो उन जे बारे में पढ़ो। मच्छर जॾहिं गंद गिचरी ते वञी करे गंदगीअ मां पंहिंजी खुराक हासिल करे थो त उतां पैरासाइट जा कंपोनेंट या उन्हनि जा एग उन्हनि जे जिस्म जे अंदरि दाख़िल थी वञनि था। हाणे जॾहिं मच्छर जी मादी मच्छर जे पेट जे अंदरि इहे पैरासाइट कंपोनेंट अची वञनि था पिया त उन प्रेग्नेंट मॉस्किटो जे अंदरि ब्लड में जेके उन जा पार्ट हूंदा आहिनि, जेके उन जा ऑर्गन्स हूंदा आहिनि, उन्हनि में अची करे हू पंहिंजो ग्रोथ जो कमु, रिप्रोडक्शन जो कमु कंटिन्यू कनि था। इन फेज़ में मच्छर जे अंदरि ओवेरी ऐं स्टमक यानी जेका बच्चेदानी हूंदी आहे ऐं जेको मादो हूंदो आहे उते हुनजी रिप्रोडक्शन जो बहितरीन अमल कंटिन्यू रहे थो। मच्छर जे पेट जे अंदरि थींदो ई आहे त जेके पैरासाइट जा कंपोनेंट आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म जा सेल जेके मादी गैमेट सेल हूंदा आहिनि उहे मेल गैमेट यानी स्पर्म सेल सां फ्यूज़ थी करे उन्हनि जी फर्टिलाइज़ेशन जे अमल में पंहिंजो रोल प्ले कनि था। ऐं जॾहिं उहे सेल इंसानी रत मां पंहिंजी वाध वेझ कंटिन्यू कनि था पिया त उतां मच्छर जे चकरण सां उतां हल्का कंपोनेंट
वरी मच्छर जी पेट जे अंदर भी ग्रोथ जे कम में रोल प्ले कनि था। जितां कुझु सेल मेल गेमेट जा हूंदा आहिनि, जंहिंखे स्पर्म सेल चवनि था, कुझु सेल मादी फीमेल गेमेट जा हूंदा आहिनि, जंहिंखे एग सेल चवनि था। जॾहिं उहे गॾिजी करे फ्यूज़िंग कनि था पिया ऐं उनजे फर्टिलाइज़ेशन जो अमल पूरो थिए थो पियो, त हिन फर्टिलाइज़ेशन जे अमल जे ज़रिए उन्हनि जो एम्ब्रियो ऐं उन्हनि जो जेको कचो बचो हूंदो आहे उहो तयारु थी वञे थो। हाणे स्पर्म सेल जॾहिं उन एग सेल सां फ्यूज़ थी करे उन्हनि जी डेवलपमेंट मुकमल करे थो, त उन खां पोइ पैरासाइट ऑर्गेनिज़म जो कंपोनेंट रेडी थी वञे थो, जेको वधीक पंहिंजे लाइफ साइकिल जे कम खे कंटिन्यू करे थो। जॾहिं मलेरिया पैरासाइट एग में फर्टिलाइज मुकमल थी वञे थो, त हिकु पैरासाइट जी शिकिल इख्तियार करे वञे थो, जेको फाइबर धागे जी सूरत इख्तियार करे वञनि था। ऐं अहिड़े तरह सां उन मादी मच्छर जे पेट जे अंदरि मादे जे अंदरि हज़ारनि जी तादाद में पैरासाइट तयारु थी वञनि था। ऐं जॾहिं उहे उते पंहिंजी ग्रोथ मुकमल करे वञनि था, त उन स्टमक जे सेल मां ॿाहिरि ख़ारिज थी अचनि था पिया। ऐं जॾहिं उहे ॿाहिरि स्टमक मां ॿाहिरि निकिरी अचनि था ख़ारिज थी, त पैरासाइट जी जंजी तादाद तमामु घणी तादाद थियण खां पोइ उहे मूव कनि था पिया मॉस्किटो जे उन वात वारे हिसे जे तरफ़ ॾे, जिते उनजी लिब यानी सलीवा मौजूदु हूंदी आहे। जॾहिं पैरासाइट जी तमामु घणी तादाद मॉस्किटो जे सलीवा वारे लिब में जमा थी वञे थी, उहा उते स्टोर रहे थी। ऐं उन अहिड़ी तरह सां जॾहिं उहो ई मॉस्किटो पंहिंजे उन सुईअ वारी पिन जे ज़रिए जॾहिं कंहिं बि होस्ट खे चक हणे थो पियो ऐं उन मां पंहिंजी खुराक हासिलु करे थो पियो, त एन उन ई टाइम ते उनजे सलीवा में लिब में मौजूदु जेके पैरासाइट हूंदा आहिनि उहे उनजे माउथ मां ख़ारिज थी करे सलीवरी ग्लैंड मां ख़ारिज थी करे उन इंसान में मुंतकिल थी वञनि था, जिते उहे मलेरिया जे बुखार जो सबबु बणिजनि था। मलेरिया जो बुखार तमामु घणो रिस्की साबित थींदो आहे जॾहिं इंसान खे वधीक तादाद में नुक़सानु पहुचाए थो। साथियो, ही हुयो लाइफ साइकिल ऑफ मलेरिया पैरासाइट जो अमल जेको तव्हांजे साम्हूं पेश कयोसीं। उमेद आहे त हिन मौज़ूअ मां तव्हांखे सुठो मवाद मिलियो हूंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ूअ सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं।